खबर है अवां से शेयर कंदासीं। फातिमा फड़ो क़त्ल केस में मुख्य जवाबदार असद शाह की अदालत में रिमांड लाइ पेश कयो वियो। पुलिस असद शाह जो 5 ॾींहनि वारो रिमांड पूरो थियण ते सख़्त पहिरे हेठि अदालत आंदो। फातिमा फड़ो जी अमर शबनम फड़ो बि अदालत में पहुची वई आहे। नाज़रीन नवां खे अपडेट ॾियूं पिया। फातिमा फड़ो वारे वाक़े बाबति फातिमा फड़ो क़त्ल केस जो मुख्य जवाबदार असद शाह खे अदालत में रिमांड लाइ पेश कयो वियो। पुलिस असद शाह जो 5 ॾींहनि वारो रिमांड पूरो थियण ते सख़्त पहिरीं हेठि अदालत आंदो। फातिमा फड़ो जी अमर शबनम फड़ो बि अदालत में पहुची वई। वाक़े अपडेट ॾियूं पिया। नाज़रीन फातिमा फड़ो केस बाबति फातिमा फड़ो क़त्ल केस मुख्य जवाबदार असद शाह खे अदालत में रिमांड लाइ पेश कयो वियो आहे। पुलिस असद शाह जो 5 ॾींहनि वारो रिमांड पूरो थियण ते खेसि अदालत में पेश कयो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। गुलशन लाइन ते मौजूद आहे। जी गुलशन, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि अवां वटि? मां ॿुधाईंदो हलां त फातिमा केस जो मुख्य जवाबदार पीर असद शाह जो 5 ॾींहनि वारो रिमांड पूरो थियण ते पुलिस जे सख़्त पहिरे हेठि असद शाह खे अदालत में आंदो वियो आहे। मां ॿुधाईंदो हलां त फातिमा फड़ो जी अमर शबनम फड़ो बि अदालत में पहुची वई आहे। मां इहो ॿुधाईंदो हलंदुसि त अदालत जी का कार्रवाई आहे उहा अञा ताईं शुरू न थी सघी आहे। इहा अदालत जी कार्रवाई जेका शुरू थींदी उन खां बाद में ख़बर पवंदी त असद शाह खे अॼु जेको आहे सो वधीक रिमांड ॾिनो पियो वञे या हुनखे जेल मोकिलियो पियो वञे, जॾहिं त इन साॻी केस में 2 जवाबदार जेको आहे सो पीर फयाज़ शाह ऐं उनजी धीउ जेको आहे सो हिना शाह उहे जेको आहे सो अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि, इहे अदालत में पेश थी सघिया आहिनि। जी ठीकु आहे गुलशन जी महिरबानी।